बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लीगल ओपिनियन में भली कार आऊं इरफान महबूब जो को लीगल ओपिनियन तव्हां लीगल एड सोसाइटी के सहकार से ॾिसी रहा आहियो। लीगल एड सोसाइटी के बारे में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं तव्हांखे आगाही फराहम कंदा रहिया आहियूं त ही लीगल एड सोसाइटी सिंध समेत समूरे मुल्क में कम करे पई ऐं जे हर उहो माण्हू जेको पंहिंजे कानूनी मामलनि में कंहिं वकील के एंगेज करण जी हैसियत नथो रखे, लीगल एड सोसाइटी उन जी मदद करे थी ऐं उन्हनि मामलनि में उन्हनि खे रहनुमाई ॾिए थी। गॾोगॾु जेकॾहिं असांजो को बि व्यूअर्स जेकॾहिं कंहिं पंहिंजे अहिड़े कानूनी मामले में मुंझारे जो शिकार आहे ऐं खेसि रहनुमाई घुरिबल आहे त हू लीगल एड सोसाइटी जो जेको टोल फ्री नंबर आहे उन ते राब्तो करे ऐं रहनुमाई हासिलु करे सघे थो। पाण लीगल ओपिनियन में ॻाल्हि कंदासीं ॿारनि जे हवाले सां। हूअं त ॿारनि जा खोड़ सारा राइट्स हूंदा आहिनि सुधरियल मुल्कनि में, पर जेकॾहिं पाण पाकिस्तान ख़ासि तौर ते जेकॾहिं सिंध जो जाइज़ो वठूं था त रुगो हैरत ऐं हसरत ई थिए थी। ॿार जंहिंखे पाण मुस्तक़बिल जो महिमार कोचूं था सुधरियल मुल्कनि में, मुस्तक़बिल जे महिमारनि जे लाइ हिकिड़ो सिस्टम मौजूदु हूंदो आहे, हिकिड़ो मकैनिज़म, हिकिड़ो निज़ाम मौजूदु हूंदो आहे जेको ॿारनि खे समूरनि ख़राब सरगर्मियुनि खां परे रखंदो आहे ऐं उनखे उन क़ाबिल बणाईंदो आहे त हू अॻिते हली पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे मुआशिरे जे लाइ ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ हिकिड़ी हाकारी जेका जाखोड़ आहे उनखे जारी रखी सघंदो आहे। पाकिस्तान में बदकिस्मतीअ सां असीं इहो मुहावरो त इस्तेमालु कयूं था त ॿार मुस्तक़बिल जो महिमार आहिनि, पर उनजो उबतड़ जेकॾहिं पाण ॾिसूं था त पाकिस्तान ख़ासि तौरु सिंध में ॿारनि जी बहितरी लाइ, ॿारनि जी भलाई जे लाइ छा थो थिए त पाण खे रुगो हैरत ई थींदी। हूअं जॾहिं पाण ॿारनि जे हक़नि जो ज़िक्र कयूं था या मुस्तक़बिल जे महिमारनि जो ज़िक्र कयूं था त असांजे दिमाग़ में पहिरियों जेको ख़्यालु ईंदो आहे उहो इहो हूंदो आहे त ॿारनि खे तालीम वारे ज़ेवर सां आरास्ता कजे। यकीनन इन में को बि शक न आहे, पर इहा बि असांजी बदकिस्मती आहे त अॼु बि सिंध में लखें हज़ारें जेके ॿार आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं जेकॾहिं के ॿार स्कूल में पढ़नि बि था त उन्हनि जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे न हुजण जे बराबरि आहिनि। इहा बि बदकिस्मती आहे त असांजे ॿारनि खे तव्हां जॾहिं बि चौक चौराहनि खां पेट्रोल पंप ते या वॾनि शहरनि में जेकॾहिं तव्हां कंहिं ट्रैफिक सिग्नल ते रुकंदा त उते तव्हांखे नंढड़ा नंढड़ा जेके ॿार आहिनि उहे तव्हांखे पिनंदे नज़र ईंदा। न रुगो एतिरो, पर ॿार जेके आहिनि उहे मुशक़त जो बि शिकार आहिनि ऐं उन्हनि जो जेको तादादु आहे उहो लखनि में आहे। इहा बि बदकिस्मती आहे त 1990 वारे ॾहाके खां पोइ पाकिस्तान में अॼु ताईं काई बि चाइल्ड लेबर सर्वे न थी आहे जंहिंमां असांखे हिकिड़ो कन्फर्म काथो मिली सघे, अंदाज़ो मिली सघे त पाकिस्तान या सिंध में केतिरा ॿार आहिनि जेके जबरी मुशक़त जो शिकार आहिनि या जेके स्कूल खां ॿाहिरि हुअण सबबि मुशक़त कनि था। गॾोगॾु इहो बि रिकॉर्ड जो हिसो आहे त नंढड़ा जेके ॿार आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ शयुनि जी स्मगलिंग में इस्तेमालु कयो वञे थो ऐं उनखां अलावा हाणे त इहा शइ आम थी वई आहे त नंढड़ा जेके ॿार आहिनि उन्हनि खे दहशतगर्दी में बि इस्तेमालु कयो वञे थो। ऐं माज़ी जो तव्हां जेकॾहिं ट्रैक रिकॉर्ड खणी ॾिसंदव त जेके बि ब्लास्ट थियनि था वॾा वॾा उन्हनि में ॿारनि खे इस्तेमालु कयो वञे थो। हाणे बि जेका बलोचिस्तान जी सूरत हाल आहे पाण ॾिसूं था त जेके शागिर्द आहिनि, भले उन्हनि जी उमिरि वॾी आहे, पर जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कयो वञे थो ऐं उन मां पाण खे अंदाज़ो लॻाइणु खपे हिकिड़ो 17-18 सालनि जो शागिर्द आया उहा छोकिरी आहे या उहो छोकिरो आहे त उनजी नंढपिण खां वठी जॾहिं हू स्कूल में दाख़िल थिए थो त उनजी कहिड़े तरीक़े सां तरबियत थिए थी, कहिड़ी परवरिश थिए थी जो हू 16-17 या 18 सालनि जी उमिरि में जॾहिं अचे थो त उहो दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु थो थिए। उनखां अलावा चाइल्ड हिरासमेंट, चाइल्ड अब्यूज़, पोर्नोग्राफी, इहे शयूं बि असांजे मुआशिरे में बदकिस्मती सां आम आहिनि, पर इन जो को ज़िक्र करण जे लाइ तयारु न आहे ऐं इन जी रोकथाम जे लाइ को क़दम खणण जे लाइ तयारु न आहे। लीगल ओपिनियन में पाण इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं असांखे इन सिलसिले में स्टूडियो में जॉइन कयो आहे शेर हुसैन लगारी साहब ऐं गॾोगॾु परवीन खुरम शेख साहिबा। पाण एडवोकेट आहिनि हाई कोर्ट्स जा ऐं लीगल एड सोसाइटी खे रिप्रेज़ेंट बि कनि था। शेर साहब, आई वुड लाइक टू टेक स्टार्ट फ्रॉम यू त पाण जॾहिं इन जी चाइल्ड लेबर जी ॻाल्हि कयूं था त इहो ज़रूरी आहे त हूअं त जेका मूं ॻाल्हि कई त पाण वटि का अहिड़ी सर्वे थी कोन्हे को जो कन्फर्म अंग हुजे असां वटि त ॿार केतिरा ॿाहिरि आहिनि, पर पाण कानून जी जेकर ॻाल्हि कयूं त सिंध में कहिड़ो कानून आहे जेको ॿारनि खे लेबर खां मुशक़त खां रोके थो? सर, थैंक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल फॉर हैविंग मी। ऐं इरफान साहब, असांजी सिंध में हिकिड़ो कानून आहे द सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रेन एक्ट 2017 में जेको आहे उहो सिंध असेंबली जी तरफ़ां पास थियो हुयो। इन सां गॾोगॾु हिकिड़ो असांजो आइन जो आर्टिकल आहे 11हों आर्टिकल आइन पाकिस्तान जो, उहो इन शइ खे तमामु घणो मना थो करे सख़्ती सां त उहो ॿार जंहिंजी उमिरि 14 सालनि खां घटि आहे या 14 साल आहे
त उनखे सख़्ती सां मना कयो वियो आहे ऐं उहा कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हाणे सिंध प्रोहिबिशन ऑफ जेको एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट आहे 2017 वारो, उन में इहो क्लियरली लिखियलु आहे त उहे इदारा, उहे फॉर एग्ज़ाम्पल असांजूं होटलूं थियूं अची वञनि, उन होटलनि ते असां ॾिसंदा आहियूं त नंढा नंढा ॿार वेचारा जेका आहिनि उहे माना बेरागिरी कनि पिया ऐं सभु कुझु, त उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं उन खां अलावा उहे फैक्ट्रियूं आहिनि जिन्हनि ते उहे कमु था कनि, मज़दूरी था कनि, या उहे जॻहूं आहिनि जिन्हनि ते उहे कनि था, त उन जे ख़िलाफ़ हीउ हिकिड़ो तमामु घणो सुठो क़ानून आहे जंहिंजे तहत जेको आहे उहे इदारा जेके कमु था कनि उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे सभ खां पहिरीं जेको आहे अगरि जेको अहिड़ो आहे बि सही, ॿार हिकु त 14 सालनि खां नंढो ॿारु मज़दूरी करे ई नथो सघे, 14 साल खां घटि उमिरि वारो ॿारु करे ई नथो सघे मज़दूरी। ॿी ॻाल्हि इहा त इन कानून में हिकिड़ो आहे वर्ड इस्तेमालु थियल आहे एडलसेंट, जंहिंजी माना आहे उहो ॿारु जेको जंहिंजी उमिरि 14 खां 18 जे विच में हुजे, उन खे थोरी इजाज़त ॾिनल आहे। उहा इन जे करे जो फॉर एग्ज़ाम्पल उन जे लाइ बि हिकिड़ो इन कानून जे तहत हिकिड़ो इंस्पेक्टर जेको आहे उहो तइनु कयो वेंदो, उन खे उहा इदारो, उहा तनज़ीम, उहा वर्क प्लेस जेका अगरि जे 14 खां 18 सालनि जे विच में ॿार खे फॉर एग्ज़ाम्पल अपॉइंट बि करे थी, को कमु कराए थी, त उहो उन्हनि खे जेको आहे उहो माना उन खे इंफॉर्म कयो वेंदो, जेको इंस्पेक्टर हूंदो उन खे, त ही जेको आहे उहो असां अपॉइंट कयो आहे, उनजी सॼी डिटेल्स हूंदी। मीन वाइल इन सां गॾु जेको आहे उहो गॾोगॾु जेको सिंध प्रोहिबिशन ऑफ कॉर्पोरल पनिशमेंट एक्ट आहे 2016 वारो, उहो वरी जेके तालीमी इदारा असांजा आहिनि, उन तालीमी इदारनि में असां वटि अञा बि 12 ॾींहंनि में इहो थींदो आहे त उहे उस्ताद जेके बीट कनि था, जेके मारीनि था, थप्पड़ूं था हणनि, या जेको आहे उहो माना पनिशमेंट ॾियनि था, उहो त वरी अची वियो हिन में तशद्दुद में, वायलेंस में, अब्यूज़ वारे पासे, उन ते पाण अचूं था। बहरहाल हिन कानून जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त 14 साल खां घटि उमिरि वारो ॿारु मज़दूरी नथो करे सघे, अलबत्ता 14 खां 17 साल वारो जेको ॿारु आहे उनखे परमिशन आहे त हू कमुकार करे सघे थो। त मैडम परवीन साहिबा, व्हाट आर द टर्म्स एंड कंडीशंस जेकॾहिं 14 खां 17 साल वारो ॿारु मुशक़त करे थो, मज़दूरी करे थो, लीगलाइज़ आहे, पर उन में कुझु टर्म्स ऐं कंडीशन बि त सेट थियल हूंदा आहिनि। आम माण्हू जेकॾहिं को कमु करे थो त 8 कलाक उनजी ड्यूटी आहे, ऐं कुझु वरी पाण ॾिसंदा आहियूं त औरतुनि जे हवाले सां जेकॾहिं उनजी का मख़सूस कैटेगरी आहे त उन्हनि खे रिलीफ बि फ़राहम कयो वेंदो आहे। त साॻे तरीक़े सां 14 खां 17 या 18 साल वारा जेके 17 साल वारा जेके ॿार आहिनि, उहे जेकॾहिं कंहिं फैक्ट्रीअ में, कंहिं इदारे में, कहिड़े में बि XYZ उन में जेकॾहिं कमु कनि था, त उन्हनि जा टर्म्स एंड कंडीशंस या पाण खणी चऊं त रिलीफ केतिरो मिलियल आहे, कहिड़े तरीक़े सां ट्रीट करिणो आहे इदारे खे? थैंक यू सो मच सर। मां इहो ॿुधाइणु चाहियां थी कि 14 सालनि सां जेका वॾड़ा ॿार हूंदा आहिनि, इन 7 कलाक कमु करे सघनि था, मगर सुबुह 7 खां ई संझ 7 ताईं, मगर उन मां 1 आवर जो लंच ब्रेक लाज़मी उन्हनि खे ॾिनल आहे। ने इन्हनि लाइ सां गॾु सेम डे ते ॿिए कई जॻह ते कमु नथा करे सघनि, इहे बि कानून में लिखियल आहिनि। ऐं वीक में जेका 7 डेज़ ऑफ वीक ईंदो आहे, लाज़मी हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं उन्हनि जी लीव हूंदी आहे, तो ही कुझु कानून जे तहत हूंदा आहिनि। इन जे अलावा चाइल्ड लेबर हिकिड़ी कमेटी हूंदी आहे, ठीकु आहे, प्रोवेंशन लेवल ते, जो बेटरमेंट फॉर द चाइल्ड लाइ कमु करे थी पई। इन जो हिकिड़ो चेयरपर्सन हूंदो आहे, इन जा 8 मेंबर हूंदा आहिनि प्रोवेंशन लेवल ते। तो मां ही ॾिसां थी कि चाइल्ड लाइ बि कानून ठहियल आहिनि, अगरि 14 ईयर खां अॻिते उन्हनि जी एज आहे त उहो कमु करे सघनि था, पर टर्म एंड कंडीशन इहा आहे कि उन ते क्रूशिटी न हुजे, मगर पंहिंजी मर्ज़ी से कमु करनि। अगरि उन में बि कोई उन ते जेका अगरि कोई मारपीट थो करे, क्रूशिटी थो करे, तो 328 ए जे तहत जेका मारपीट अगरि कोई करे थो कोई ॿारनि खे कम ते रखी, त उन्हनि जे ख़िलाफ़ बि सज़ा आहे 7 साल, ऐं वधीक मां वधीक 7 साल ने कम अज़ कम 3 साल। अगरि चाइल्ड ते तव्हां लेबर रखो था 14 ईयर्स से अॻु था, तो मगर तव्हांखे इजाज़त न आहे कि तव्हां उन तां मारपीट ऐं तशद्दुद करो। अच्छा, हिन में तव्हां ॿुधायो त कमु करे सघे थो, त टाइप्स ऑफ वर्क्स या पाण खणी चऊं जॉब कहिड़े नेचर जी हुनखे करणी आहे? हिकिड़ो माण्हू जेकॾहिं रखी थो छॾे कंहिं 15 साल जे ॿार खे, तूं वणनि जी गुॾ कर या तूं वेही खाटी खण, हाणे उहो जेको कमु आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त 15-16 साल जो जेको ॿारु आहे उनखां कई हिसा वधीक ॾुखियो आहे, ऐं उनखे जेको आहे उनजो नुक़सानु थींदो। त छा कमु बि कैटेगराइज़ थियल आहे त कहिड़े टाइप जा जेके कमु आहिनि उहे करणा आहिनि 14 खां 17 साल वारे ॿार खे? 14 खां 17 साल वारो ॿारु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे एॾी महिनत न करे सघंदो, नंढा सिंपल सा कमु करी थो सघे। जॾहिं कोई बि अगरि फैक्ट्री में कमु करे थो, जस्ट लाइक अ हेल्पर आहे, साॻियो कमु त उनसे न थींदो कोके, उहो एज ऑफ मेजोरिटी ते न पहुतो आहे। जेका एज ऑफ मेजोरिटी ते जेका लेबर हूंदी आहे, उहो लेबर ऐं चाइल्ड लेबर में लाज़मी फ़र्क़ु हूंदो आहे। जेका 14 खां 18 सालनि जे दरमियान आहे, उहो साॻियो
जस्ट लाइक हेल्पर जे तौर ते कमु कंदा आहिनि, जेके जो होटले मां जस्ट लाइक वेटर वग़ैरह हूंदा आहिनि। पाण बि ॾिसूं ताईं खोड़ हाईवे ते बि होटलूं हूंदियूं आहिनि काफ़ी जॻहियुनि ते, तो वेटर माना सिंपल हल्को फुल्को कमु जेका ॿार करी था सघनि। अच्छा लगारी साहब, इन माहौल जेको आहे तमामु घणो मैटर करे थो, ऐं 14 खां 17 साल वारा जेके ॿार आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे अञा लर्निंग फेज़ में हूंदा आहिनि, एजुकेशन बि हुननि जी हूंदी आहे, तरबियत बि हुननि जी तमामु ज़रूरी हूंदी आहे। त ऑफिस थी वियो, काई बि इस्टेब्लिशमेंट थी वई जंहिंमें को माण्हू कमु करे थो, सभिनी जा जेको एनवायरमेंट नेचर आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। त छा कानून में स्पेसिफाई थियल आहे त 14 खां 17 साल जो जेको ॿारु आहे उनखे माहौल कहिड़ो ॾियणो आहे इस्टेब्लिशमेंट खे? साईं बिल्कुलु माहौल उन खे एॾो बहितरीनु माहौल ॾियणो आहे, छो जो हू सफ़ा नंढी उमिरि जो हूंदो आहे। त उन जे करे जेके बि उनजा सीनियर्स आहिनि या ऑफिस जा जेके उन्हनि जा हेड्स आहिनि या मैनेजर्स आहिनि, उन्हनि खे शफ़क़त सां पेश अचिणो आहे। ऐं उन खां अलावा अहिड़ो को कमु उन्हनि खे असाइन ई नाहे करिणो। लॉ में हिकिड़ो टर्म यूज़ थियल आहे हज़ारडस वर्क, उन मां मुराद इहो आहे त उहे ॾुखिया कमु, अहिड़ा कमु जंहिंमां हुनजी सिहत ते नुक़सानु थिए, हुनजी कंहिं दिमाग़ी तवाज़न ते नुक़सानु थिए, या हुनजी कंहिं जिस्मानियत ते असरु पवे या दिमाग़ ते असरु पवे, त उहे सख़्ती सां मना थियल आहिनि। त हुननि खे माहौल जेको ऑफिस जो रखिणो आहे उहो तमामु हिकु वणंदड़ ऐं सुठो माहौल रखिणो आहे, जंहिंमें हू तमामु बहितर तरीक़े सां कमु करे सघे। अच्छा, इंस्पेक्टर्स जो तव्हां ज़िक्र कयो, इहो कीअं कमु कंदा आहिनि? इंस्पेक्टर छा प्रोविंशियल लेवल ते हिकिड़ो हूंदो, डिस्ट्रिक्ट वाइज़ हूंदो, तालुके वाइज़ हूंदो, या डिवीज़न वाइज़ आहे? अच्छा, इनमें सर इंस्पेक्टर लिखियल आहे पंहिंजो हीउ जेको लॉ आहे द सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 2017, उनमें क्लियर इहो मैंशन थियल आहे त हिकिड़ो इंस्पेक्टर हूंदो, उनजी जुरिस्डिक्शन वाज़े नाहे थियल, हद वाज़े नाहे थियल। उन में इहो लिखियलु आहे त उहो इंस्पेक्टर खे उन जो कमु ई इहो हूंदो स्पेसिफिकली त उहे ऑर्गेनाइज़ेशन, उहे इदारा जेके अगरि 14 खां 17 सालनि जी उमिरि जा ॿार अपॉइंट कनि था, त उहे उनखे ज़रूरु बाय नोटिस ॾींदा। अगरि जे नथा ॾियनि, उनजी ज़िमेदारी आहे त नथा ॾियनि, त उहो इंस्पेक्टर उन ते क़ानूनी कार्रवाई करे सघे थो। अच्छा, हीअ त पाण इंस्पेक्टर जो ज़िक्र कयूं था, ऐं तव्हां ॿुधायो त काफ़ी शयूं जेके आहिनि उहे वाज़े न आहिनि। त हीअ ओवरऑल जेकॾहिं पाण हिन लॉ जी ॻाल्हि कयूं त फंक्शनल आहे, कमु करे थो सिंध में? साईं, हिन जी फंक्शनलिटी ते जेको आहे उहो हिकिड़ो घणो नंढो सुवालु इहो आहे त कानून जी अमल दरामद इम्प्लीमेंटेशन ऑफ लॉस जेको आहे न, उहा असांजी अवेयरनेस सां बि कंसर्न्ड आहे। जेके असांजा मारवाड़ा आहिनि सिंध जा, उन्हनि खे ॼाण कानून जी थोरी घटि आहे। त उन हिसाब सां जंहिंखे हाणे ॼाण इल्मु ई नाहे कंहिं कानून जो, त हीअ बि कानून मौजूदु आहे, त उते असां उन्हनि खे रियासत जी बि ज़िमेदारी ठहे थी न, छो जो हीअ कन्फ्यूजन लॉ आहे। फॉर एग्ज़ाम्पल इंस्पेक्टर आहे, हाणे हीअ जेको पाण ज़िक्र कयूं था, हीअ त आहे ऑर्गेनाइज़ेशन्स जेके वॾियूं वॾियूं इस्टेब्लिशमेंट्स आहिनि जिते 14 खां 17 साल वारा ॿार कमु कनि था। पर मेजॉरिटी जेका पाण ॾिसूं था त उते हलिया वञूं पाण कंहिं वॾे शहर में, नंढे शहर में गैराज आहे, उन ते नंढड़ा ॿार कमु कनि था, दर्ज़ी जो दुकानु आहे उते ॿार कमु कनि था, मुख़्तलिफ़ जेके शॉप्स आहिनि उन्हनि ते पाण ॾिसूं था त ॿार कमु कनि था, ऐं ॾाढी ख़राबु ॿोलीअ जो इस्तेमालु कयो वञे थो उन्हनि ॿारनि सां। त पोइ हाणे उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं अवेयरनेस न आहे, अवेयरनेस एतिरी हुजे हा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ॿार खां मज़दूरी कराईंदी न हा, ऐं जेको माण्हू रखे थो उनखे अवेयरनेस हुजे हा त उहो बि अहिड़ो कॾहिं क़दम न खणे हा। पर रियासत जी हिकिड़ी ज़िमेवारी ठहे थी त हिन में जेके इंस्पेक्टर्स आहिनि उहे छा ऑटो मूव कंदा, या ज़रूरी आहे त उन्हनि खे लिखत में, रिटन में कंहिं तरीक़े सां का ॼाण फ़राहम कजे, या इहे सभु शयूं रुगो बसि कागज़नि जी हद ताईं आहिनि? साईं, ॿिन्ही तरीक़नि सां जेको इंस्पेक्टर आहे या रियासत आहे, उन खे इहो अख़्तियार आहे त उहो ॿिन्ही तरीक़नि सां उन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ु, उन्हनि ऑर्गेनाइज़ेशन कंपनीज़ जे ख़िलाफ़ु, वर्क प्लेसिस जे ख़िलाफ़ु एक्शन वठी सघनि था। ज़रूरी न आहे की हुनखे केरु लिखत में एप्लीकेशन ॾिए, उन ते बि इहो वठी सघनि था। ॿी ॻाल्हि इहा त ज़रूरी आहे रियासत जी हिकिड़ी ज़िमेवारी हुजणु खपे, जेका लिखत में हिन कानून में त न आहे, पर अहिड़ा सेमिनार्स कंडक्ट थियणु खपनि, अहिड़ा स्कूलनि में जेके असांजा उस्ताद आहिनि उन्हनि खे इहा सिख्या ॾियणु खपे, इन्हनि खे ॼाण ॾियणु खपे, या जेके असांजा यूसीस जा जेके चेयरमैन्स वाइस चेयरमैन्स हूंदा आहिनि उहे ॻोठाणनि खे इहा जेको आहे उहो ॼाण ॾियनि त ही कानून मौजूदु आहे। लिहाज़ा रियासत जी इहा ज़िमेदारी आहे, या जेके असांजा कमिश्नर्स आहिनि, डिप्टी एसीस वग़ैरह जेके बि आहिनि, उन्हनि जी इहा ज़िमेदारी हुजणु खपे त हू मंथली वाइज़ ॻोठ ब ॻोठ, इलाइक़े ब इलाइक़े अहिड़ा सेमिनार्स कंडक्ट कनि, ॻोठाणी गॾिजाणियूं क़ाइमु कनि, जंहिंमें इन्हनि कानून जी ॼाण ॾिनी वञे। अच्छा परवीन साहिब, हाणे असांजी सिंध में जेका मेजॉरिटी आहे बदकिस्मतीअ सां उहो गुरबत जी लकीर खां बि हेठि आहिनि। औलाद तमामु घणो मिठो हूंदो आहे, पंहिंजे ॿार खां कोई बि मुशक़त न कराइणु चाहींदो, पर जेकॾहिं का मजबूरी आहे, घर जूं हालतूं ठीकु न आहिनि, ऐं हू पंहिंजे 10 सालनि जे ॿार खे, 15-16 सालनि जे ॿार खे कंहिं कम सां लॻाए थो, डेफिनेटली क्राइम आहे जेकॾहिं 14 साल खां घटि वारो ॿारु का मुशक़त करे थो, को कमकार करे थो, जेको उनखे रखे थो उन जे लाइ बि इहो ॾोह कंसीडर थींदो। पर वालदेन जेके पंहिंजे उन 8-9-10 साल जे ॿार खे मुशक़त ते लॻाइनि था, कंहिं कमकार सां लॻाइनि था,
छा उन्हनि जे लाइ बि का सज़ा तजवीज़ थियल आहे या उन्हनि जे लाइ बि को एक्शन का प्रोसीडिंग्स रखियल आहे? सर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी कि लॉ जी एतिरी अवेयरनेस न आहे घोट में बि ऐं लोगनि खे बि। इन्हनि जे करे उहे केसिस अगरि रिपोर्ट था थियनि तो लाज़मी थिए थी। और जेके बि पंहिंजे ॿारनि खे नंढड़ा जेका ॿार थींदा आहिनि, जेका माज़ी मां खोड़ सारा वाक़ियात पाण बि ॾिसा आहिनि जेका मीडिया हाईलाइटेड केसिस आहिनि, तो चाइल्ड लेबर हूंदी आहे, इन्हनि ते सज़ा ही अगरि तो रिपोर्ट थो थिए तो लाज़मी इन ते थी सघे थी। मगर ई आहे हर वालदेन जी ज़िम्मेदारी आहे, अगरि तो हू औलाद आह हुनजी तो उन्हनि जी ॿारनि जी ज़िम्मेदारी टोटल पालन पोषण जी वालदेन जी ज़िम्मेदारी आहे। तेसि ताईं कम अज़ कम हू 14 ईयर जो न थिए। अगरि तो ही थिए तो खोड़ सारा वाक़ियात जेका पाण ॾिसूं था माज़ी में ई जनम वरिता आहिनि। तो मां ही चवां थी कि अगरि कानून आहे सभु चीज़ आहे, ॿारनि खे लाज़मी तालीम ॾियारायो त कि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जी तरफ़ सां तालीम सभिनी ॿारनि लाइ फ्री आहे। घोट में कम अज़ कम पंहिंजे ॿारनि खे एतिरी तालीम तो ॾियो ताकि हू पंहिंजो गुज़ारो करे सघनि। गुरबत जी लकीर जा कोई नीचे आहिनि सभु लोग मां मञा थी, मगर जेका वज़ीफ़ा बि मिलनि पिया हर वालदेन जी ज़िम्मेदारी आहे कम अज़ कम ॿारनि खे स्कूल था लाज़मी पहुचाइणु। ठीकु आहे परवीन साहिबु, पाण ते वधीक ॻाल्हाईंदासीं। लॻे साहिबु नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, नंढड़ो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वापसि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। स्टे विद अस। लीगल ओपिनियन में ॿीहर भली कार ऐं असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया चाइल्ड लेबर ते, चाइल्ड हरासमेंट ते ऐं चाइल्ड अब्यूज़ ते। ऐं इन सिलसिले में असां वटि शेर हुसैन लगारी साहिबु ऐं परवीन खुरम शेख साहिबा पाण एडवोकेट आहिनि हाई कोर्ट्स जा, लीगल एड सोसाइटी सां संदन ताल्लुक़ आहे, इन ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया। अच्छा लगारी साहिबु, पाण ॾिसूं था जेके बि स्पेशल कानून आहिनि उन्हनि जा स्पेशल कोर्ट्स आहिनि। कंज़्यूमर आहे त उन्हनि जी स्पेशल कंज़्यूमर कोर्ट आहे, जेकॾहिं पाण मर्डर केस या अहिड़े क्रिमिनल टाइप केस ॾिसूं था त मॉडल कोर्ट्स आहिनि। ऐं ईअं ई वरी असां जेकॾहिं कस्टम कोर्ट्स आहिनि, मतिलबु स्पेशल लॉ जेको बि आहे उन जूं स्पेशल कोर्ट्स आहिनि। त हाणे हीउ जेको ॿारनि जो लॉ आहे स्पेशल 2017, जेतोणीकि अञा 100% फंक्शनल न थियो आहे, सही तरीक़े सां कमु कोन थो थिए, पर छा इन जूं बि स्पेशल के कोर्ट्स आहिनि? कुझु केस रिपोर्ट्स थियनि था? साईं स्पेशल कोर्ट्स हिन कानून जे मुताबिक़ जेको आहिनि उहो स्पेशल जज हुजे जी तव्हां ॻाल्हि कई त उहे त एज सच न आहिनि, पर हिन में ब्यूरो ज़रूरु ठहियल आहिनि। चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो ज़रूरु ठहियल आहे जेको सिंध हुकूमत जे तहत ऐं सिंध पुलिस जे तहत उहो ठाहियो वियो आहे, जंहिंजो हेल्पलाइन नंबर बि आहे 1075। फॉर एग्ज़ाम्पल अगरि जेके को अहिड़ो ॿारु आहे जंहिं वटि अॼुकल्ह मोबाइल हर कंहिं वटि आहे, त उहो उन नंबर ते कॉल करे उन चाइल्ड ब्यूरो खे जेको आहे उहो पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघे थो। त एज सच कोर्टूं न आहिनि जेके हुजणु खपनि जी, ॿिन्हिनि जूं स्पेशल अदालतूं ठहियल आहिनि ॿिन्हिनि कानून जे स्पेशल लॉज़ जे मुताबिक़ ई तव्हां ॻाल्हि कई, त अहिड़ियूं ज़रूरु हुजणु खपनि, उन्हनि जे लाइ अलॻि जज हुजणु खपे ज़रूरु। अच्छा परवीन साहिबा, हीउ जेको चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो आहे इन जो कमु छा आहे? कानून में छा ॿुधायो वियो आहे त हिन ब्यूरो खे छा छा करिणो आहे? कहिड़ियूं कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि या कहिड़ा कहिड़ा मामला आहिनि जेके एंटरटेन करणा आहिनि हिन खे? सर चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो जो मेन मक़सदु इहो आहे जेका चाइल्ड उन्हनि जी प्रोटेक्शन करणी आहे। कोई भी क्यूरिटी थिए थी, कुछ भी ॿारनि सां ग़लति थिए थो, चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो ते रिपोर्ट करे वञे थो, तो हू पाण इन मसइले खे टेकअप कंदा आहिनि, ॿार खे उन मुसीबत खां ॿाहिरि कढंदा आहिनि ऐं जो कुझु बि थी सघे थो ॿारनि जी वेलफेयर लाइ लाज़मी करणु ज़रूरी आहे। चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो हिननि लाइ ठहियो आहे कि चाइल्ड जी जेका वेलफेयर हुजे हुननि लाइ जो बि कमु थिए थो। और मां बताइणु चाहियां थी कि चाइल्ड हेरासमेंट जा बि मामला जेका उते वठी सघूं था। ठीकु आहे। अच्छा तव्हां प्रोटेक्शन ऐं वेलफेयर जी ॻाल्हि कई, त लिगारी साहिबु वेलफेयर जी छा मीनिंग आहे हिते? हाणे पाण ॾिसूं था तव्हां आया हूंदो डिफेंस मोड ते, तव्हां ॾिठो हूंदो त नंढा नंढा जेके ॿार आहिनि या उहे पिनंदा आहिनि या वरी हू बुक्स या पेन वग़ैरह जेके खणी आहिनि उहे खपाईंदा आहिनि, त अहिड़े क़िस्म जा जेके ॿार आहिनि या अहिड़ा ॿार जंहिंजो को वाली वारिस कोन्हे को, उते ही कानून छा थो चए? उते प्रोटेक्शन ब्यूरो जो कहिड़ो कमु आहे? सर हीउ जेको कानून मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखियो इहो सिर्फ़ु एम्प्लॉयमेंट जो आहे, यानी कि उहे इदारा जेके एम्प्लॉय एज़ ए एम्प्लॉय तौरु अपॉइंट कनि था त उहे नथा करे सघनि। वाइल एज़ जेको बेगर एक्ट आहे उहो बि सिंध असेंबली में पास थियल आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेके उहे ॿार जेके सफ़ा मासूम ॿार आहिनि उन्हनि खां अगरि जेके ज़बरदस्ती पिनाए थो, छो जो इहो पिनण बि हिकिड़ी वॾी ॿार जो जेको बि एक्ट हूंदो उहो ज़बरदस्ती काउंट थींदो, ॿार खे न आहे ख़बर त छा सही आहे या छा ग़लति आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त पोइ अहिड़ी कंडीशन में कहिड़ो कानून आहे जेको हरकत में ईंदो?
साईं इन में हिकिड़ो सिंधी असेंबली पास थियल आहे कानून प्रोहिबिशन ऑफ बेगिंग एक्ट, उन में अलाह साईं तव्हांखे न केॾे उन में इहो क्लियरली लिखियलु आहे त उहो नंढो ॿारु जंहिंखां अगरि जेकर ज़बरदस्ती पिनाए थो त उन जे ख़िलाफ़ एक्शन वरितो वेंदो। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त इन जी वेलफेयर जे लाइ, इन जी सिख्या जे लाइ कानून आहे। उन जे मुताबिक़ उहे इदारा जेके फॉर एग्ज़ाम्पल ॾिसनि था अगरि जेके अहिड़ो को ॿारु आहे जंहिंजो को वाली वारिस न आहे त उन जा वेलफेयर जेको आहे उहे माना इदारा ठहियल आहिनि ऐं उन खां अलावा ख़ुदि गवर्नमेंट पाण जेको आहे उहो माना उन खे प्रोटेक्शन ॾेई सघे थी ऐं उन्हनि खे झली सघे थी। अच्छा परवीन साहब, पाण तव्हां हिरासमेंट जी सवेर ॻाल्हि कई त हाणे इनखे थोरो मां बि चाहींदुसि त पाण थोरो डिटेल में डिस्कस कयूं। हिरासमेंट जी जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त असांखे जेका व्यूअर्स आहिनि जेके असांखे ॿुधनि था, मुंहिंजो ख़्यालु आहे मेजॉरिटी जेका आहे उन्हनि खे शायदि ई ख़बर हुजे त हिरासमेंट आहे छा ऐं कहिड़ा कहिड़ा एक्ट आहिनि जेके हिरासमेंट में शामिलु थियनि था। हीअ हिरासमेंट जेका आहे पाण ॿारनि वारी जेका आहे उन बाबति आउं पुछणु चाहियां थो त जेका चाइल्ड हिरासमेंट आहे उहे कहिड़ा कहिड़ा एक्शन्स आहिनि जेके इन हिरासमेंट में फाल थियनि था, त जीअं जेके बि असांखे ॾिसनि था उन्हनि जे साम्हूं या उन्हनि जे भरपासे ओड़े पाड़े में जेकॾहिं अहिड़ो को एक्ट थींदो हुजे त हू उनखे नोटिस में आणनि। हिरासमेंट, चाइल्ड हिरासमेंट छा आहे? चाइल्ड हिरासमेंट अहिड़ो मामिलो आहे, मां तमामु पेरेंट्स खे बि चाहियां थी जेका बच्चा ॿारनि स्कूल में या किथे बि आउट गोइंग आहिनि, बिहेवियर चेंजिस उन्हनि में लाज़मी ईंदा। अगर उन्हनि जे साथ कोई भी हिरासमेंट आहे, कोई भी उनखे ढिजाए थो कि अगर ही ना कयो तो मां ही करे छॾींदो, जेका ॿार नंढा स्कूल में भी हूंदा आहिनि इन्हनि सां बि हिरासमेंट ठही सघे थी, कॉलेज गोइंग गर्ल्स सां बि ठही सघे थी। इन्हनि मां अग्रेशन ईंदो, इन्हनि मां जेका एंगर आहे ई आहे और हाइपर एक्टिविटीज़ उन्हनि जी थींदी और इन्हनि जी स्कूल जी परफॉर्मेंस जेका सफ़ा डाउन थी वेंदी। अगर कोई भी ॿार साथ हिरासमेंट थिए थो, के ॿार एतिरा नंढड़ा हूंदा आहिनि कि कोई सां ॿुधाए नथा सघनि, उन मां एंज़ाइटी जी तादाद जेका वधी थी वञे, ठीकु आहे, सडन उन जो जेका वेट आहे उहो लॉस थियो पियो और उन्हनि जो कॉन्फिडेंस लेवल लो अचे थो, उन्हनि खे स्लीपिंग में प्रॉब्लम थिए थी। अगर अहिड़ा कोई भी मसला ईंदा आहिनि ॿार जे साथ तो पेरेंट्स खे लाज़मी ॿार ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे कि चाइल्ड हरासमेंट जो शिकार तो न आहे। ॿारनि खे कोई भी कम सां धिरचाइणो, जस्ट लाइक अगर ॾिसूं तो समटाइम अहिड़े स्कूल में भी थींदो आहे कि कोई जेका टीचर हरास करे तो ॿार खे, या समटाइम कोई भी हुई सो जस्ट लाइक गेट कीपर आहे, सफ़ा कुछ भी आहे, तो ॿार एतिरा नंढड़ा हूंदा आहिनि कि घरे अची ॿुधाए न सघंदा बिकॉज उन्हनि खे फेयर हूंदा आहिनि। तो अगर ई सभु कुछ चेंजिस ईंदा आहिनि तो लाज़मी पेरेंट्स के भी इनमें ॾिसंदो आहे। ऐं चाइल्ड हरासमेंट जी जेका सज़ा आई, कहिड़े भी ॿार के अगर चाइल्ड हरासमेंट कोई करे तो और साबित थिए थी तो कम अज़ कम जेका 10 सालनि जी सज़ा थिए थी इनमें, ठीकु आहे, और जेका 1 मिलियन फाइन आहे इन जे अंदरि। अच्छा, ये केस कहिड़ी अदालतुनि में हलंदा? ये का स्पेशल कोर्ट आहे या जेके रिवायती अदालतूं आहिनि पाण वटि? सर, जेका रिवायती अदालतूं आहिनि सेम उन्हनि अदालत में FIR दाख़िल थींदी उनजी? बिल्कुलु, लोकल पुलिस कंदी। अच्छा लिगारी साहब, चाइल्ड अब्यूज़ छा आहे? साईं, चाइल्ड अब्यूज़ उहे जॻहूं, उहे इदारा जिते ॿार जेके उहे कमु था कनि, हिकिड़ो उहो। ॿी ॻाल्हि इहा त चाइल्ड अब्यूज़ असांजे जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि में बि थिए थी। उन्हीअ में उस्ताद जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल अगरि हुनखे अहिड़ो को धड़को थो ॾे ऐं हू हुन सां हीसिजी थो वञे, कुझु चवण जे लाइ तयार बि न आहे, हाणे उन सां अलावा जेको आहे उहो चाइल्ड अब्यूज़ में मारणु आहे ऐं उन खां अलावा जेको आहे उहो धकणु आहे, सभु कुझु इहे सभु शयूं चाइल्ड अब्यूज़ में अचनि थियूं। उहे इदारा, उहे वर्क प्लेसिस जिते बि कंहिं नंढे ॿार खे अगरि जिस्मानी तरीक़े ते या ज़हनी तरीक़े ते अहिड़ा के अल्फाज़, अहिड़ो को जिस्मानी तशद्दुद या जेको बि अगरि इन वज़ाहत जे दायरे में अचे थो उन खे चाइल्ड अब्यूज़। अच्छा, स्कूल में ॿारनि खे मारींदा कुटींदा बि आहिनि? साईं बिल्कुलु, इन ते हिकिड़ो ॾाढो सुठो कानून पास थियल आहे, द सिंध प्रोहिबिशन ऑफ कॉर्पोरियल पनिशमेंट 2016 जो सिंधी असेंबली में पास थियल आहे। उन जे मुताबिक़ हिकिड़ी कमेटी ठहंदी आहे, उन में जेको कॉलेज जो या स्कूल जो हेडमास्टर हूंदो आहे उहो, उन खां अलावा हिकिड़ो को पेरेंट हूंदो ऐं हिकिड़ो सिविल सोसाइटी जो मेंबर हूंदो, उहा हुते बाक़ाइदे कमेटी ठहंदी। उन्हीअ में अगरि जी मां अर्ज़ु रखियो त जेके असांजा उस्ताद साहिबान आहिनि उहे जे अगरि कंहिं बि क़िस्म जी ज़हनी या दुश्मनी उन्हनि ते जेको आहे उहो जिस्मानी तशद्दुद कनि था त उहो उन कमेटी में रिपोर्ट थींदो। उन खां पोइ बि कमेटी में केस हलंदो, केस हलण खां पोइ जेको आहे उन ते पेनल्टी बि ईंदी। उन पेनल्टी में रुगो मज़म्मत बि आहे ऐं मज़म्मत खां अलावा जेको आहे उहो रिमूवल फ्रॉम सर्विस ऐं डिसमिसल फ्रॉम सर्विस बि आहे। अच्छा, ही त गवर्नमेंट इंस्टीट्यूशन थी आहे न, प्राइवेट सेक्टर जेको आहे? साईं, सभु इहो जेको एक्ट आहे द सिंध प्रोहिबिशन ऑफ कॉर्पोरेट पनिशमेंट 2016 वारो, इहो ॿिन्हनि ते लागू थिए थो। एजुकेशनल इंस्टीट्यूशन ते बि आहे, इन में वाज़े लिखियल आहे त कंहिं बि क़िस्म जी वर्क प्लेस हुजे त उन ते ई लागू थींदो। अच्छा, हाणे तव्हां माशाल्लाह काफ़ी वक़्त खां वठी प्रैक्टिस कयो पिया था ऐं तव्हांखे अंदाज़ो हूंदो त केस खे या कंहिं बि इल्ज़ाम खे साबित करणु केॾो वॾो
मसइलो हूंदो आहे। हाणे ॿारनि सां रिलेटेड जेकॾहिं इशू आहे अब्यूज़ जो, इशू आहे हरासमेंट जो, ऐं उहो मामिलो पाण फ़र्ज़ु करे था वठूं त कमेटी ॾांहुं हलियो थो वञे, त हाउ इट विल बी डिसाइडेड, एविडेंस उन जा कीअं कलेक्ट थींदा ऐं कीअं उहा शइ साबित थींदी। छो जो नंढिड़ो ॿारु आहे, छा ॿार खे बि उन अमल मां गुज़ारिबो आहे जंहिंखे पाण सवली ॿोली में ट्रायल चऊं? साईं बिल्कुलु, इन में लॉ ऑफ एविडेंस जे मुताबिक़ उहो ॿारु जेको सवाल खे सम्झी सघे त उन खां ज़रूरु जीअं असांजी जेका आरी पुछा थींदी आहे, चीफ ऐं क्रॉस एग्ज़ामिनेशन थींदी आहे, उन में उहो ॿारु जेको उन ते उमिरि डिपेंड न आहे त हेतिरी उमिरि जो हुजे या हेतिरी उमिरि जो न हुजे, उन में सिर्फ़ु इहो आहे त अगरि जे हुनजो एतिरो सेंस आहे ऐं हू सवाल खे सही सम्झी सघे थो ऐं जवाबु ॾेई थो सघे त उन्हनि खां उहो ई जेको आहे उहो माना सवाल जवाबु चीफ ऐं क्लास में थींदो। नंबर ॿी ॻाल्हि त एविडेंस कलेक्ट करण जो तव्हां सवाल कयो, उन में इहो त लॉ में त लिखियलु न आहे, पर मुंहिंजो पर्सनल तजियो इहो आहे त जेके एजुकेशनल इंस्टीट्यूशन या वर्क प्लेसिस आहिनि उन ते गवर्नमेंट उन्हनि खे इहो पाबंद करे त हुते CCTV कैमरा ज़रूरु हुजनि। त उन मां इहो थिए थो त अगरि जे फॉर एग्ज़ाम्पल को अहिड़ो उस्तादु आहे, को अहिड़ो उनजो मालिक आहे, मैनेजर आहे, अगरि उहो जिस्मानी या ज़हनी तौर ते कुझु चवे बि थो, अॼुकल्ह त साइंस एॾी तरक़ी करे चुकी आहे त उहे कैमरास बि अची विया आहिनि जिन्हनि में आवाज़ बि रिकॉर्ड थिए थो, त उहे जेके आहिनि उन्हनि खां जेके एविडेंसिस कलेक्ट करणा आहिनि उहो त हिकु त डिॼंदो, जेको करण खां बि इहो डिॼंदो त मां फॉर एग्ज़ाम्पल को वधीक दड़को ॾेई वेठां या थपड़ हणी वठां त कैमरास लॻा पिया आहिनि, उन खां डप बि इन जे करे बि रोकथाम बि थी सघे थी ऐं एविडेंसिस बि कलेक्ट करण में आसानी थी। अच्छा, इहो त थी वियो तव्हांजो हिकिड़ी पर्सनल सजेशन, ख़बर न आहे त हाणे इहा अॻिते हली शामिलु थींदी या न थींदी, पर जेको असां वटि कानून आहे पार्शली सही, पर उन ते अञा 100% पाण ॾिसूं था त अमल दरामद नथो थिए। परवीन खुरम शेख साहिबा, हाणे जेकॾहिं कंहिं स्कूल में कंहिं ॿार खे उस्ताद 2-3 थपूं हणी विधियूं, हाणे पोइ उहो कीअं साबित थींदो? छो जो असां वटि आहे त नॉर्मली जेकॾहिं कंप्लेन कयूं था, तव्हां असांजा मुंहिंजा ॿार आहिनि, मूंखे न आहे ख़बर तव्हांजा आहिनि या न आहिनि, पर मां त जॾहिं कंप्लेन कंदो आहियां प्रिंसिपल खे त पहिरियों जेको जवाबु ईंदो आहे भई टीचर चए थो त मूं थप न हुयूं आहिनि, मूं ॿार खे न मारियो आहे। त हाणे इहा शइ साबित कीअं थींदी? सर, साबित करण जो मामिलो ॾाढो ॾुखियो आहे, त हिन करे CCTV कैमरास स्कूल में बि हुअणु लाज़मी आहिनि, बिकॉज द चाइल्ड जी सेफ्टी लाइ और हर शइ लाइ। ट्रायल में हर चीज़ के हरासमेंट के या चाइल्ड अब्यूज़ के साबित करणो ॾाढो ॾुखियो आहे। ऐं तव्हां वटि एविडेंस न आहे, एविडेंस तव्हां मूंखे ॿुधायो बीइंग अ एडवोकेट छी मतिलबु कोर्ट में कीअं पेश कंदा? अगर को भी टीचर टपड़ू हणे तो ये गाल बिल्कुल सही आ, बीइंग अ पेरेंट्स मां भी स्कूल वेंदी आ तो टीचर ही चदे पापा मुंह कोना मारियो आ बार के, तो हिनजी करे ॾाढो ॾुखियो आहे ट्रायल के साबित इन अमल सां बार ते ॾाढो जेको ज़हनी तौर आहे वो मुतासिर थींदो आहे ऐं दबाव जो शिकार थींदो आहे। त मुंहिंजो भी ज़ाती ख्याल इहो ई आहे त ही अहिड़े क़िस्म जा जेके कानून आहिनि त उन्हनि खे घटि में घटि ईअं लेजिस्लेट कयो वञे जो उनजो जेको सौ सीधो फ़ाइदो आहे उहो ॿारनि खे ई थिए। पंहिंजे कानून में वो काज़ ऑफ एक्शन पुछंदा आहिनि न त भई रीज़न छा आहे। त हाणे जेकॾहिं 18-20 सालनि जो या 25 सालनि जो को माण्हू कूड़ ॻाल्हाए त ॻाल्हि सम्झ में अची सघे थी, पर जेकॾहिं अहिड़ो 6 सालनि जो 7 सालनि जो ॿारु कूड़ ॻाल्हाए त इहा जेको अमल आहे इहो सम्झ खां ॿाहिरि हूंदो त भई ॿारु आख़िरकार छो कूड़ ॻाल्हाईंदो त मूंखे उस्ताद थपूं हयूं आहिनि, फलाणे उस्ताद थपूं हयूं, हुते 8-10 उस्ताद आहिनि पर कंहिं हिकिड़े खे ई पॉइंट आउट करे थो। त इन में अञा कुझु जेके सजेशन्स आहिनि या गवर्नमेंट ऑफ सिंध खे ख़ासि तौर ते जेको असांजो कानून वारो खातो आहे उनखे एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾिजी करे इन मामले ते कमु करणु खपे। अच्छा, हीअ त पाण इंस्टीट्यूशन जी ओवरऑल ॻाल्हि कयूं पिया। लिगारी साहिबु, हाणे अचूं था पाण अहिड़नि ॿारनि ते जेके घर में कमु कनि था, त उन्हनि जे लाइ कानून छा थो चवे? जीअं तव्हांखे यादि हूंदो त राणीपुर जो केस हुयो हिकिड़ो फातिमा फरडो केस, ऐं उन में बि जेके सेक्शन्स वग़ैरह लॻा हुआ उहे नॉर्मली शायदि PPC जा हुया ऐं जन कानूननि जो पाण ज़िक्र कयूं था शायदि उन कानूननि तहत को केस दाख़िल कोन थियो हो। त हाणे इन्हनि मामलनि ते कानून छा थो चए जेकॾहिं को माण्हू पंहिंजे घर में कंहिं ॿार खे रखे थो मुशक़त लाइ या कमकार जे लाइ, ऐं कमकार खां हटी करे बि पाण ॾिसंदा आहियूं त परवीन साहिबा सॉरी पर जेके औरतूं आहिनि उहे जॉब कनि थियूं ऐं काफ़ी सारा असां फीमेल जजिस बि ॾिठियूं आहिनि जेके नंढड़ा ॿारड़ा रखनि थियूं जॉब ते ऐं उन्हनि जा ॿार संभालियूं थियूं। इते कानून छा थो चए लगारी साहिबु? इरफान साहब, इन ते ही जेको असांजो कानून ठहियलु आहे साॻियो द सिंध प्रोहिबिशन एम्प्लॉयमेंट वारो, इन ते असल में वर्क प्लेस इहा ज़रूरु आहे, चाहे घर ई छो न हुजे, चाहे वर्क प्लेस जी सिंपली सवली सिंधी में डेफिनेशन ई आहे उहा का जॻह जंहिंमें के माण्हू कमु कंदा हुजनि
जंहिंखे उजरत ॾिनी वेंदी हुजे उन्ही खे जेको आहे उहो वर्क प्लेस चवंदा आहिनि। त हाणे इन्ही जे मुताबिक़ जेके असांजा घर आहिनि उन्हनि में जेके औरतूं या नंढा ॿार या बानियूं या जेके बि आहिनि उहे कमु कंदियूं आहिनि त उहे बि वर्क प्लेस हेरासमेंट में ई अचनि था। हाणे उन जी अगरि जे कंहिं बि क़िस्म जी अब्यूज़ थिए थो, को तशदुद थिए थो, जीअं तव्हां जेको आहे उहो हिकिड़े केस जो हवालो ॾिनो, उन में हिन जा जेके आहिनि सेक्शन्स आहिनि उहे ज़रूरु लॻणु खपनि हा। पर छा आहे जो इहो असांजे जेको आहे उहो बदकिस्मती सां असांजो जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे बिल्कुलु बिल्कुलु, त उन में जेको आहे न उहो हीअ ज़रूरु एड थियणु खपनि। कानून ठहियल ज़रूरु आहिनि पर इन में जेको आहे न इन जो अमल दरामद में थोरी सी घटिताई आहे, त उहा असांखे जेको आहे न उहो ज़रूरु उन जे हिसाब सां या त सेमिनार्स कंडक्ट करणु खपनि या त जेको आहे उहो माना हीअ जेके असांजी पुलिस आहे उन खे एतिरी अवेयरनेस हुजणु खपे ऐं ईमानदारी सां हू जंहिं सेक्शन जंहिं प्रोविज़न जी अगरि ख़िलाफ़वर्ज़ी थिए थी त उहो FIR में ज़रूरु लॉन्च थियणु। या त वरी बदकिस्मती आहे या असांजी पुलिस खे अञा ताईं इन्वेस्टिगेशन करणी कान थी अचे। अदालतुनि में जेके पुलिस रिपोर्ट जंहिंखे पाण चालान चऊं था उहे अचनि था ऐं उन्हनि जो जहिड़े तरीक़े सां हशर नशर थियल हूंदो आहे त अञा इन्वेस्टिगेशन ई कंप्लीट कान थी अचे, त हीअ मामला त अञा परे जी ॻाल्हि पर इन्हनि ते कमु थियणु खपे। हाणे पाण अचूं था त मूं इहा ई साॻी ॻाल्हि जेके ॿारड़ा घरनि में कमु कनि था त छा इन्हनि जी रजिस्ट्रेशन बि थींदी कंहिं कंसर्न अथॉरिटी वटि? जीअं तव्हां चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी ॿुधायो या प्रोटेक्शन ब्यूरो ॿुधायो, कोई इंस्पेक्टर बि आहे, हिकिड़ो मैकेनिज़म ठाहियो आहे गवर्नमेंट ऐं हू उनखे चेक करिणो आहे त ॿार खे एनवायरमेंट कहिड़ो पियो मिले, ॿार अब्यूज़ त नथो थिए, हरास त नथो थिए, त छा इन जी का रजिस्ट्रेशन आहे, का इंटीमेशन वग़ैरह ॾियणी पवंदी आहे कंसर्न इदारनि खे? बिल्कुलु बिल्कुलु ॾियणी पवंदी आहे। इन साॻिए कानून जे मुताबिक़ जेको मां पहिरीं अर्ज़ु रखे चुको आहियां उन जे मुताबिक़ जेको इंस्पेक्टर हूंदो आहे उन इंस्पेक्टर जी ज़िमेदारी इहा हूंदी आहे त उहे इदारा जेके 14 खां वठी करे 17 सालनि जी उमिरि में जिन्हनि खे अपॉइंट कनि था उन्हनि खे सभ खां पहिरीं त हू इदारो पंहिंजी जेका बिल्डिंग आहे उन जो एड्रेस, उन जो नालो, कहिड़े क़िस्म जो हू कमु कंदा, कहिड़े क़िस्म जी नौकरी था कनि ऐं उन खां अलावा उहो जेको ॿारु आहे उहो कहिड़े कम जे लाइ रखियो वियो, उन खां कहिड़ो कहिड़ो कमु करायो वेंदो, उन ॿार जी डिटेल लिखत में उन इंस्पेक्टर वटि ज़रूरु जमो कराइणी आहे। त उन जे लाइ ज़रूरु हिकु क़िस्म जी इहा रजिस्ट्रेशन आहे जेका हर इदारे ते पाबंद करे थी त उहा 14 खां 17 सालनि जी उमिरि जो को बि क़िस्म जो अगरि जे ॿार रखनि था उन ते त उन जी ज़रूरु इदारा थी यार, पर जेके घर में कनि था हाउस एम्प्लॉइज़ आहिनि, साईं मां ऑलरेडी अर्ज़ु करे चुके त घर वारनि ते बि इहा ज़िमेदारी आहे त उन्हनि खे बि रजिस्ट्रेशन कराइणु खपे उन साॻिए इंस्पेक्टर बसि हिन कानून जे मुताबिक़। अच्छा, हाणे कुझु शयूं इहे बि रिपोर्ट थियूं आहिनि त घरनि में जेके कमकार कनि था नंढड़ा आहिनि ॿार, उहे अचनि था इवन एसी ताईं हू उते ई जवान थी वञनि था या पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾनि था। त हाणे लेबर में त हिकिड़ा ख़ासि बेनिफिट्स आहिनि जेकॾहिं को एम्प्लॉई आहे कंहिं वटि, त अहिड़े क़िस्म जी एम्प्लॉयमेंट जेका आहे घर में ऐं उनखे चङो मोचारो टाइम थी वञे थो, पाण वटि आहे त 90 ॾींहंनि खां पोइ मुलाज़िम खे कढी नथो सघिजे, हिते उहा शइ अप्लाई थिए थी जेकॾहिं को हाउस एम्प्लॉई आहे, को ॿारु आहे ऐं उते हू मेजर थी वञे थो, 80+ थी वञे थो, उनजा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि ऐं उनखे टर्मिनेशन जा उनजो तरीक़ेकार कहिड़ो आहे, उन जे फ्यूचर खे सिक्योर करण जे लाइ को तरीक़ेकार या कानून में उनजी का गुंजाइश या इन ते का कानून साज़ी? सही इन ते जेके फॉर एग्ज़ाम्पल उहे फैक्ट्रीज़ आहिनि, उहे इदारा आहिनि जिन्हनि ते लेबर कमु थो करे, त उहे त लेबर उन जे लाइ त लेबर लॉ ऐं लेबर कोर्ट्स ज़रूरु आहिनि, लेबर अपील ट्रिब्यूनल्स उन में आहिनि। उन में इहो हूंदो आहे अगरि जे तव्हांखे अगरि जे उहो इदारो कढे बि सघे थो, अगरि जे कढे थो त उन खे तव्हां ग्रीवांस नोटिस ॾींदो, उन खां पोइ जेको आहे उहो तव्हां कोर्ट में ऐं ट्रिब्यूनल में वेंदो। रही ॻाल्हि हिननि घरनि जी, त घरनि छो जो इहे रजिस्टर्ड न हूंदा आहिनि त इहो जेको आहे उहो कानून में हिकिड़ी क़िस्म जी घटिताई आहे। त इहे जेके शयूं आहिनि छो जो इहे वर्क प्लेस जे ज़ुमरे में त ज़रूरु अचनि पियूं। हाणे छा आहे तक जो SHO आहे या इंस्पेक्टर आहे, उन जी इहा ज़िमेदारी आहे त हू कानून जी अमल दरामद कराए। त जंहिं जेको बि अहिड़ो को घर आहे जंहिंमें अगरि जे 14 सालनि खां 17 सालनि वारो, पहिरीं ॻाल्हि त 14 सालनि खां नंढा बि उते कमु कंदा आहिनि, उन्हनि खे रोके। उन खां अलावा 14 खां 17 सालनि वारा जे अगरि के कमु कनि था छोकिरा या छोकिरियूं ॿार, उन्हनि खे जेको आहे उहो माना रजिस्टर कराए, थाणे ते रजिस्टर कराइनि ऐं इहो मेक श्योर कनि त अगरि जे हू सॼी उमिरि कमु थो करे त जीअं असां वटि ग्रेजुएटी या पेंशन वग़ैरह कुझु थींदो आहे त अहिड़ो कुझु ज़रूरु। अच्छा परवीन साहिबा, हिकिड़ो अची वियो आहे अचानक ज़हन में हिकिड़ो सवाल, उहो ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदुमि रिलेटेड टू चिल्ड्रेन। काफ़ी अहिड़ा केस रिपोर्ट थिया आहिनि त वालदेन ई पंहिंजे ॿारनि खे क़तलु करे छॾनि था, तशदुद कनि था, उन्हनि खे दरिया में उछलाए छॾनि था, मतिलबु उहे वालदेन ई पंहिंजे औलाद जी ज़िंदगी जा दुश्मन बणिजी वञनि था। त अहिड़े मामले में चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो, चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी, उनजो छा रोल बीहे थो जेकॾहिं कंहिं ॿार खे पंहिंजे ई वालदेन मारकुट कनि था, तशदुद कनि था, त पोइ उनजो रहण करण ऐं उनजी
खाद खुराक वग़ैरह उते कानून असांजो छा थो चए? सर अगर जेका पेरेंट्स आहिनि पोइ जे बच्चे खे उछलाए छॾनि था, समय डेथ थिए थी तो 302 ते उन्हनि जी FIR थींदी आहे। बिल्कुल मर्डर ट्रायल उन ते लाज़मी थियंदो। अगर कोई FIR लॉन्च नथो कराए तो स्टेट उनमें स्टेट जी ज़िम्मेदारी आहे कि स्टेट पाण उनमें कंप्लेनेंट बनी उन्हनि जी FIR लॉन्च थी करे उन पेरेंट्स के भी सज़ा ॾियारणो जेका पंहिंजो कमु आहे, लाज़मी सी ॻाल्हि आहे। ठीक है, इन्हनि खां पोइ अगर कोई अहिड़ा ॿार आहिनि जिते तशद्दुद थिए थो तो प्रोटेक्शन ब्यूरो वारा उन्हनि खे टेकअप भी करनि था, टेक केयर भी करनि था। असांजी अहिड़ा इदारा था ठहियल जिन में ॿारनि खे रखंदा आहिनि जेका उन्हनि जो हर शइ जो ख़्यालु रखनि था लाज़मी। सही, अच्छा ठीकु आहे। परवीन खुरम शेख साहिबा तव्हांजी वॾी महिरबानी। शेर हुसैन लगारी साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। लीगल ओपिनियन में असीं कोशिशि कईसीं त ॿारनि जे हक़नि बाबति जेके मामला आहिनि, ख़ासि करे ॿारनि खां जेको मुशक़त कराई वञे थी या ॿारनि सां जेके अब्यूज़ ऐं हरासमेंट जा वाक़िया पेश अचनि था, त उन्हनि जी तव्हांखे आगाही ॾियूं। ऐं लीगल एड सोसाइटी जे सहकार सां असां कोशिशि कई त थोरे वक़्त में ई जेके शयूं आहिनि समूरियूं उहे अव्हां ताईं पहुचायूं। उमेदु कयूं था त असांजो अॼोको प्रोग्राम अव्हां जे लाइ ज़रूरु लाभाइतो थियो हूंदो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के पाण।